हौसला वाक़िया का खिलाफ हैदराबाद में जिथे पुलिस से मुबैना मुकाबले में बैनुल सूबाई कार चोरी गैंग जो जवाबदार मारिजी वियो है। हैदराबाद पुलिस से मुबैना मुकाबले में बैनुल सूबाई कार चोरी गैंग जो जवाबदार मारिजी वियो है। तफसील मालूम कयो था हैदराबाद में मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल कहिड़ा तफसील आहिनि आगाह कजो। जी हाँ बिल्कुल बी सेक्शन थाने की पुलिस जो डोहार से मुबैना पुलिस मुकाबलो थियो जंहिं दौरान जवाबदारनि की गोली लगण सबब संदसि साथी जेको आहे उहो मारिजी वियो आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे एसएसपी हैदराबाद अदील चांडियो सां। उनजो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां बी सेक्शन थाने जद में कार चोरी थी हुई जंहिं बैदि हुनजो केस दाख़िल कयो वियो। तलत यूनिस कुरैशी नाले जेको फिरियादी हुयो हुनजी फिरियाद ते जॾहिं त पुलिस बर वक़्त नाकाबंदी कंदे कंडियार टूल प्लाज़ा वटां जवाबदार मोहम्मद सलीम खे गिरफ़्तार कयो वियो ऐं मोहम्मद सलीम खे गिरफ़्तार करे बी सेक्शन थाने ते मुंतक़िल कयो वियो। उनजी निशानदेही ते उन्हनि तरफ़ां कार्रवाई कई वई जंहिं दौरान ॿ जवाबदार अब्दुल शकूर उर्फ़ शकूरी ऐं इमरान उर्फ़ मानी जेके सियालकोट जा रवासी आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई त उन्हनि जवाबदारनि तरफ़ां फायरिंग कई वई जॾहिं त जवाबदारनि जी फायरिंग में ई संदनि जो साथी जेको आहे मोहम्मद सलीम उहो मारिजी वियो आहे ऐं जॾहिं त जेके जवाबदार आहिनि उहे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त हिन हवाले सां एसएसपी अदील चांडियो जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी जेको मोहम्मद सलीम आहे उन मथां सिंध ऐं पंजाब में तक़रीबन 33 जेके केस आहिनि उहे दाख़िल थियल आहिनि जॾहिं त हू बैनुल सूबाई कार लिफ्ट हैदराबाद कराची सियालकोट समेत मुख़्तलिफ़ जेके पाकिस्तान जा इलाइक़ा आहिनि उन वॾे तादाद में जेका कारुनि जी चोरी वारी जेका वारदात हुई उन्हनि में मुलसो ऐं मुख़्तलिफ़ थाननि ते 33 खां वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त हींअर हिन वक़्तु मारिजी वियल ॾोहारी जेको लाश आहे उहो सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। हिन जी पोस्टमार्टम वारो जेको अमल आहे उहो बि जारी आहे जॾहिं त वारसनि खे पिणु इतलाउ कयो वियो आहे। जी ठीक है अब्दुल रसूल चांडियो मेहरबानी तफसील ॾियण जे लाइ।